समझो था लज़्ज़त ऐं फ़रहतूं ऐं मज़ा ज़बान सां समझाए न सघिबा आहिनि उहे जॾहिं इंसान ख़ुदि उन लज़ीज़ शइ खां लुत्फ़ अंदोज़ थींदो आहे त उनखे ख़बर पवंदी आहे। तव्हां सम्झी ॻाल्हि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुनिया जा जेतिरा बि मज़ा आहिनि आख़िरत जा जेतिरा बि मज़ा आहिनि हूरूं मिलंदियूं कुसूरूं मिलंदियूं बाग मिलंदा बंगला मिलंदा लज़ीज़ खाधा मिलंदा मेवात मिलंदी हिते बि रब हज़ार नेमतूं ॾिनियूं आहिनि हुते बि करोड़ नेमतूं ॾींदो पर यादि रखो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा मुरीदो मुंहिंजा बच्चो काइनात जे अंदरि का बि शइ अहिड़ी लज़ीज़ नाहे जहिड़ो मुंहिंजे रब जो दीदार जहिड़ो अल्लाह जो दीदार मज़ेदार आहे। उहा लज़्ज़त मां तव्हांखे सम्झाए नथो सघां तव्हांखे मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो तव्हांखे ॿुधाए सघां त रब जो दीदार केॾो मज़ेदार आहे। हिकिड़ी हदीस ॿुधो जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे पंहिंजो दीदार कराईंदो न हीअं जो पर्दा खॼंदा ऐं रब जो जलवो ॾिसंदा ॾिसंदे 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 ॾींहं ॿ ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो महीनो साल 2 साल 5 साल हिकिड़ी सदी 100 साल 200 साल 500 साल 800 साल 1000 साल 2000 साल लख साल 2 लख साल 9 लख साल पर जेॾी महिल आशिक़ पंहिंजे माशूक़ खे ॾिसे न ख़बर त छा चवंदो आहे अॼु अखियूं छॾियो छिभण मां यार जो दीदार कयां अॼु अखियूं छॾियो छिभण यार जो दीदार कयां ओ दिलदार जो दीदार कयां अॼु अखियूं छॾियो
चवण मायार जो दीदार क्या चेहरे मुबारक जे पसंद सा दिल सबुर रोड़े चलियो चेहरे मुबारक जे पसंद दिल सबुर रोड़े चलियो दाहू करे वाका करे मां कुछ हल्का बार क्या क्यों चलियो लख साल अख न चिपदा एडो त मज़ो हूंदो एडो त लुत्फ़ ऐं सुरूर हूंदो एडो त रब जे दीदार जी लज़्ज़त हूंदी 9 लख साल गुज़री वेंदा पंहिंजे रब मिठे जे दीदार जे जन्नत जो नेमतूं तां खणी ॾियूं गुरू तां खणी ॾियूं बाग बंगला नेमतूं तां खणी ईंदा चवंदा मौला भला असांखे छो ठाही जन्नत खे छो कई हेॾे 9 लख साल गुज़री विया असांखे माणण चोड़ण वारा उहे त तुंहिंजे दीदार में मज़बूत वो जो रब हिजाब अॻियो माणींदो दीदार बंद थी वेंदो रण करे चवंदा मौला दीदार बंद छो कई मौला सिकन न थिया दिल न भरिया रब फरमाईंदो तव्हांखे घणो वक़्तु थियो आहे चवंदा यौमन औबाद यौम ॾींहुं गुज़रियो आहे या ॾींहं जो थोरो हिसो बार गुज़रिया हूंदा रब फरमाईंदो तव्हांखे 9 लख साल गुज़री विया चवंदा मौला तुंहिंजे दीदार में असांखे वक़्त जो एहसास न थियो असांखे ख़बर न पई त 9 लख साल कीअं गुज़री विया मुंहिंजा मालिक तुंहिंजे दीदार जो वाह जो मज़ो मौला यो दीदार बंद करिया वो हुरन में मसो नहीं पागल बंगलन में जन्नत दे खाधन में वो मसो नहीं जेको तुझे दीदार में सुभान अल्लाह मुझा दोस्तों रब फरमाई तुम्हें ते ए जन्नती हो बनो हाने जन्नत जा मजा माणो तव्हांखे जुमे जुमे ते मां पंहिंजो दीदार कराई जेॾीमहिल पंहिंजे घरनि ॾे मोटंदा पंहिंजे बंगलनि बागनि ॾे पंहिंजे हूरनि कुंवारियुनि ॾे मोटंदा त उन्हनि जा हुस्न दोबारा हूंदा उन्हनि जे चेहरनि मां नूर पिया वसंदा उन्हनि जे बदननि मां सुरहान ऐं ख़ुशबू पई ईंदी उन्हनि जूं कुंवारियूं उन्हनि खे ज़ालूं उन्हनि जूं चवंदियूं त तव्हां जॾहिं असां वटि विया हुयो त बि हसीन हुयो पर जॾहिं मोटिया आहियो त तव्हांजा हुस्न निराला थी विया आहिनि तव्हांजूं सूरतूं हसीन बणियूं ख़बर न आहे तव्हांखे छा मिलियो आहे हेॾो तव्हां हसीन बणिजी आया आहियो चवंदा ए हुरूं ए असांजूं कुंवारियूं असां पंहिंजे रब जो दीदार करे सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेॾीमहिल जन्नत में ईंदा बेहेश्त जा मज़ा माणींदा पर चवंदा उहो मज़ो जन्नत में नाहे जेको मालिक करीम जे दीदार में मज़ो
तुझे दीदार ले जाना लगे मैनू अंदर लोरी बिरे बेहाल कयो बेबसे खसे दियार में जोरी। हिकड़ी रिवायत आ सही मुस्लिम में इमाम तिरमिज़ी इमाम इब्न माजा बिया रिवायत आंदी आ त जने जन्नती जन्नत में पहुंचदा यक़ूलुल्लाह तबारक व तआला तुरीदून शैअन अज़ीदुकुम। जन्नत के रब फरमाइंदो का शै खपे जे कान्या वधाई दिया। जन्नत मज़न में आयो अन्या कुछ बधाए दिया का ख्वाहिश का तमन्ना का दिल जी तो आरज़ू चेव त बुधायो फयक़ूलून अलम तुबय्यिद वजूहना अलम तुदखिलना जन्नत व तुनज्जिना मिनन नार। या अल्लाह छा तो असांजा चेहरा चिमकाए न छॾिया छा तो असांखे जन्नतूं न ॾिनियूं आहिनि छा तो असांखे दोज़ख खां बचायो न आहे। मौला सभु कुझु त ॾिनो अथई असांजे ख्वाहिशुनि खां वधीक ॾिनो अथई असांजे सोच खां सम्झ खां वधीक ॾिनो अथई। रब फरमाईंदो अञा बि कुझु खपे चंदा मौला खोट त कंहिं शइ जी न छॾी अथई हर नेमत हर इनाम मिली चुको आहे बस ओचितो रब पर्दा खणाईंदो इनजे मालिक जो हुस्न ज़ाहिर थींदो रब जो जलवो ऐं जमाल हुस्न उलूहियत ज़ाहिर थींदो हुस्न बेमिसाल रब जो जेॾी महिल बेपर्दा थी साम्हूं ईंदो फमा उतू शैअन अहब इलैहिम मिनन नज़र इला रब्बिहिम अज़्ज़ व जल्ल। एड़ी का बि नेमत उन्हनि खे लज़ीज़ न लॻंदी जहिड़ो रब जो दीदार उन्हनि खे मज़ेदार। जेॾी महिल रब जो दीदार कंदा चवंदा अल्लाह अहिड़ो मज़ो त न जन्नत जे खाधनि में आ न जन्नत जे नेमतुनि में आ न हूरनि कुसूरनि में आ जेको मज़ो रब जो दीदार। न जन्नत जी ख्वाहिश न अनहार जी तमन्ना न दौलत सदीकायत में रुगो आरज़ू आहे दीदार जी रुगो आरज़ू आहे दीदार जी रुगो आरज़ू रुगो आरज़ू रुगो आरज़ू सुभान अल्लाह। ओ मुझा दोस्तों मुझा भाइयों या हकीकत आ तमाम के यकीन न जे तमाम कुरान न से या सच्ची पक्की हकीकत आ तेरी भी काब शे मज़ेदार न है जेड़ो रब जो दीदार मज़ेदार। जिन मन रात थींदी हुई मुझो लजपाल नबी मदीने वारो दुनिया सुनी पौंदी आ मदीने वारो मीर रब जे हुजूर में जागदो आ क़याम करे करे पैर मुबारक सुजी पवन फाटी पवन एडो रब जे हुजूर में केॾी महिल क़याम था कनि केॾी महिल सजदा था कनि केॾी महिल रुकू सुजूद कुहूद था कनि ऐं पोइ दुआ था घुरनि मौला लज़्ज़तुन नज़र इला वजहिकल करीम।
क़याम चुकिया मौला मुखे पंहिंजे दीदार वारी लज़्ज़त नसीब। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम के बीमारियां या मुझे दोस्तों हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम के जिस्मानी बीमारियां तकलीफा बड़ी आज़माइशा मुझे दोस्तों जने बरी रब सेहत बिनस चंगा भलाई बिनस मोहम्मदी टीवी चैनल के सब्सक्राइब करो देखो मज़ो बीमारी में हो सेहत में असहाबी पूछण पिया ओ अयूब सुना हाणे त चाक चङो भलो आई हाणे छो तो रोई बीमारी के याद करे छो तो रोई फरमाई त जॾहिं बीमार हूंदो हुयुसि त अल्लाह ताला पर्दा खणाए मूंखे फरमाईंदो अयूब ख़ुशि जेॾी महिल या